ओम शांति। अॼु मिठा मिठा शिव बाबा ब्रह्मातन द्वारा चवनि था, मीठे मीठे बच्चे। बाबा पाण खे सभिनि खां पहिरियों कहिड़ी सावधानी ॾींदा आहिनि कि पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो, पंहिंजे बाप खे निराकार रूप में यादि करो। पाण सभु आत्माउनि जे नाते भाउ आहियूं। पंहिंजो बाप उहो हिकु शिव बाप आहे, उहो सर्वशक्तिवान आहे न। तव्हां में बि सर्व शक्तियूं हुयूं त तव्हां सॼे विश्व ते राज्य कंदा आहियो। भारत में हिन देवी देवताउनि जो राज्य हुयो। तव्हां सभु पवित्र आत्मायूं हुयो त देवी देवता कहलाईंदा आहियो। हाणे अपवित्र थी विया आहियो, पंहिंजी सर्व शक्तियूं ख़तमु करे छॾियूं अथव, हिन करे तव्हां कलयुगी मनुष्य कहलाईंदा आहियो। तव्हांजो कुल ऐं डिनाइस्टी में सभु निर्विकारी हुया, केर बि विकारी न हुयो। केर निर्विकारी हुयो? आत्मा। शरीर भी पावन हुयो त आत्मा भी पावन हुई। हाणे तव्हां सभु विकारी थी विया आहियो त शरीर भी अहिड़ो थी वियो अथव। सर्वशक्तिवान बाप जी यादि सां पाण आत्मायूं शक्तियूं था वठूं। बाबा सम्झायो ई आत्मा ई 84 जन्मनि जो पाठ वॼाईंदी आहे। आत्मा ई त सतो प्रधान हुई। सतो प्रधानता जी ताक़त आत्मा में हुई। हाणे दिन प्रतिदिन घटि थींदी वई त तमो प्रधान थी वई आहे। हाणे वरी खां आत्मा बाप खां शक्तियूं वठी करे सतो प्रधान ठहे थी। जीअं बैटरी जी ताक़त घटि थींदी वेंदी आहे त मोटर भी रहंदी आहे न। बैटरी डिस्चार्ज थी वेंदी आहे त मोटर भी हलणु बंदि करे छॾंदी आहे। आत्मा भी हिकु बैटरी त आहे, उहो पहिरियों फुल चार्ज हुई, हाणे डिस्चार्ज थी आहे। छो थी आहे? छो जी आत्मा में विकार अची विया न। त विकार ख़राबी अची वई आत्मा में, त धीरे धीरे ताक़त घटि थींदी थींदी हाणे हिकदमि ख़तमु न थी आहे, थोरी सी रही आहे। ख़तमु थी वञे त पोइ जीवन ई न हले। जीअं कोई मरंदो आहे त दियो जलाईंदा आहियूं न, पोइ घृत विझंदा रहंदा आहियूं कि काथे दियो बुझी न वञे। ईअं ई पाण जेकी भक्ति आदि करूं था न, इन सां पंहिंजो पूरो दियो बुझो न आहे, लेकिन थोरी सी लीक वञी बची आहे। त बाबा हाणे पाण आत्माउनि में वापसि खां ताक़त भरणु आयो आहे, ज्ञान जो घृत ॾियणु आयो आहे। योग जी शक्ति सां आत्मा जी ज्योति जगी वेंदी। तव्हां सभी आत्मायूं सर्वशक्तिवान ठही वेंदो जॾहिं निराकार परमात्मा सां योग लॻाईंदव। बुद्धि सां बाप खे यादि करिणो आहे न, मन में वीचार करिणो आहे, बुद्धि सां बाबा खे यादि करिणो आहे। बाबा जे निराकार रूप में पाण खे यादि करिणो आहे। बुद्धि चित्र खींचदी आहे न, त निराकार रूप में बाप जो चित्र खीचियो, हुन रीति सम्झी करे यादि करो। पंहिंजे पाण में शक्ति भरो, छो जी शक्ति घटि थी वई आहे न। आत्मा बाप खे यादि कंदे कंदे हिकदमि पवित्र शक्तिशाली थी वेंदी। सर्वशक्तिवान बाप जी यादि सां आत्मा छा थी वेंदी? पवित्र ऐं शक्तिशाली थी वेंदी। परमात्मा सर्वशक्तिवान, सदैव पवित्र, पावन, शुद्ध आत्मा आहे न। बाबा चवनि था, ॾिसो मां त सदैव शुद्ध आत्मा आहियां, परम पवित्र आत्मा आहियां। त तव्हां मूंखे यादि कंदव त तव्हां बि शुद्ध थी वेंदव, परम पवित्र थी वेंदव न। बाबा खे यादि करण सां आत्मा जी बैटरी भी भरिजी वेंदी। कलयुग अंत ते ईंदे ईंदे हिकदमि ताक़त जो जीअं देवालो ई निकिरी वियो आहे। बाप खे यादि करण सां आत्मा में वरी खां ताक़त भरिजी वेंदी। ऊच ते ऊच उहो भॻवान आहे, बाक़ी सभु हुनजी रचना आहे न। त रचना आहियूं कंहिंजी? निराकार बाप जी पाण सभु रचना आहियूं। उहो आहे ऊच ते उहो आहे ऊच ते ऊच बाप। हुनजी यादि सां पाण खे शक्ति भी मिले। बाबा चवनि था, ॾिसो तव्हां सभिनि आत्माउनि जो बाप मां आहियां। त विश्व जी सर्व आत्माउनि खे वरसो भी ॾियणु आयो आहे। कहिड़ो वरसो ॾियणु आयो आहे? सतयुग जो वरसो। रचना खां हद जो वरसो मिलंदो आहे। ॾिसो तव्हांजा जेका माउ पीउ अथव, ॾिसो तव्हांजा जेका माउ पीउ अथव उहो त शरीर जा माउ पीउ अथव न। उहो त शरीर जा माउ पीउ थी वियो, त उहो हुननि जे अंदर जी भी जेकी आत्मा आहे उहो भी त तव्हां परमात्मा जो ॿार आहे न। त उहा भी रचना थी वई।
तव्हां बि परमात्मा जा ॿार, तव्हां बि रचना थी वियो, बसि शरीर जे नाते तव्हां उन्हनि जा ॿार आहियो, लेकिन आहियो त परमात्मा जी रचना न ॿई। त जेका हद जे माउ पीउ सां जेको वरितो थो मिले उहो त थोरे समय हिकु जनम जे लाइ मिलंदो आहे, लेकिन बेहद जो बाप पाण खे पूरे 5000 साल जे लाइ वरितो थो ॾे। क्रिएटर त हिकु बाप ई आहे न, भल हलंदो 2 युग वरितो, लेकिन त बि द्वापर कलयुग में बि पाण खे एतिरो दुख न थींदो बाक़ियुनि जे हिसाब सां। ॾिसो अंत ताईं बि पंहिंजो जीवन सुठो आहे न, छो जी कल्प पहिरियों बि पाण बाप खां वरितो वठियो, अंत ताईं बि पाण बाक़ियुनि आत्माउनि खां त सुठी रीति हलूं था न। बेहद जो बाप चए थो तव्हां मूंखे यादि करो त तव्हां ॿारनि जे दिलि में ॾाढी ख़ुशी थींदी, छो जी आत्मा स्वच्छ थींदी वेंदी न, हल्की थींदी वेंदी। हल्की चीज़ त हमेशह सुठी लॻंदी आहे न, त हल्की चीज़ अंदर में आत्मा खे ॾाढो हल्कोपन, शांती, ख़ुशी महसूस थींदी। तव्हांजे लाइ मां स्वर्ग जहिड़ी नई दुनिया जी स्थापना करण आयो आहियां। ड्रामा प्लान अनुसार स्वर्ग जी स्थापना थिए थी, जंहिंमें तव्हां सभु ॿार ईंदा राज्य करण। मां आहियां एव पवित्र, मां कॾहिं गर्भ खां जन्म न वठंदो आहे, न देवताउनि जीअं मां पुनर्जन्म वठंदो आहे। ॾिसो देवी देवताउनि जो बि गर्भ खां जनम थींदो आहे, उहो बि पुनर्जन्म वठी करे जनम मरण जे चक्कर में ईंदा आहिनि, लेकिन मां गर्भ सां जन्म न वठंदो आहे। सिर्फ़ु तव्हां ॿारनि खे स्वर्ग जी बादशाही ॾियण आयो आहे, उहो बि कहिड़े तन में, कलयुग जे शरीर में अची करे, उहो बि उन आत्मा जे शरीर में आयो आहे जे पूरा 84 जनम वरिता अथई, पूरे 5000 साल खां हिन सृष्टि ते रही आहे। उनजी बि अंत में जन्म जे 60 वर्ष जी आयु खां पोइ मां तव्हां सां मिलण आयो आहियां, तव्हांखे ज्ञान ॾियण आयो आहियां, स्वर्ग जी बादशाही ॾियण आयो आहियां। छो जी स्वर्ग अचण वारो आहे त स्वर्ग में वरितो त वठिणो पवंदो न त हुते वञी बि तव्हां लड़ाई झगड़ो कंदव कि केरु सीट ते वेहे, केरु महाराज जी सीट ते वेहे, केरु महारानी जी सीट ते वेहे, केरु दास दासी ठहींदो, केरु प्रजा ठहींदो। त इहो सभु वरितो बि हाणे ई तव्हां सभिनि खे वठिणो अथव न। मां त सभिनि खे चाहींदो आहे तव्हां त मुंहिंजा राजा ॿार आहियो, लेकिन उहो शिक्षा खे तव्हां उन रीति ग्रहण था करो। मां त सभिनि खे हिकु जहिड़ी ई शिक्षा थो ॾियां न। ॾिसो इहा ई मुरली जेकी पाण ॿुधूं था, इहे पूरी दुनिया में सभु विदेश वारा सभी जेका बि बाबा खे ॼाणंदा आहिनि, सभु ॿार हिकु ई मुरली ॿुधंदा आहिनि, हिकु ई मुरली ॿुधंदा आहिनि, ऐं हिक खे ई सभिनि खे यादि करिणो आहे, हिक सां ई सभिनि खे पढ़णो आहे, हिक सां ई सभिनि खे वरितो थो मिले। पोइ जेतिरो जेको पुरुषार्थ थो करे न, किताब त सभिनि खे हिकु ई आहे, टीचर बि हिकु ई आहे, सिखाइण वारो बि हिकु ई आहे। त उहो तव्हांजे मथां अथव कि तव्हां केतिरी किताब पढ़ी करे सम्झो था, जीवन में धारण करे था हलो, बाबा खे यादि करे था हलो। जेको जेको पुरुषार्थ कंदो उहो वञी करे महाराजा महारानी ठहींदो। नंबर 1 तमो प्रधान आत्मा जेकी आहे, हुनजे शरीर में ई मां अची करे हुनखे नंबर 1 सतो प्रधान ठाहींदो आहे। ब्रह्मा विष्णु शंकर सूक्ष्म वतन वासी आहिनि, उन्हनि खे कोई हड्डी मांस जो शरीर थोड़ी आहे। सूक्ष्म वतन वारा फरिश्तनि खे पाण दिव्य दृष्टि सां ॾिसी सघंदा आहियूं। ब्रह्मा त सफ़ेद वस्त्र धारी आहे न, विष्णु हीरे जवाहरातनि सां सजल सजायल आहे। पोइ शंकर जे गले में नाग आदि ॾेखारींदा आहिनि। हाणे अहिड़े के देवता जे गले में नाग आदि न हूंदा आहिनि, इहे त हिन जो प्रतीक आहे कि हुन शंकर जी आत्मा परमात्मा खे यादि करे एतिरी शक्ति धारण कई कि सर्व विकारनि रूपी साप, विकार ज़हर हूंदा आहिनि न, ॾिसो ख़ुदि खे बि दुख थींदो आहे विकारनि जे कारण, त ॿियनि खे बि दुख थींदो आहे। त हिन विकारनि रूपी ज़हर सापनि ते शंकर कीअं विजय प्राप्त कई? परमात्मा जी यादि सां हुन सभिनि जे मथां विजय प्राप्त कई। हिन करे शंकर जे गले में नाग आदि ॾेखारींदी। हाणे तव्हां आत्माउनि खे बिल्कुलु पवित्र ठहिणो अथव। कीअं? बाबा जी यादि सां पवित्र। हाणे पाण पवित्र आत्माउनि जो साक्षात्कार करे सघंदा आहियूं, बाक़ी अखियुनि सां न ॾिसी सघंदा आहियूं। दिव्य दृष्टि सां पाण खे फ़रिश्ता ॾेखारे में ॾेई सघंदा आहियूं, लेकिन हिन स्थूल अखियुनि सां पाण हुन पवित्र आत्माउनि खे न ॾिसी सघंदा आहियूं। सत्युग में वञी करे त पाण सभु आत्मायूं पवित्र हूंदासीं, शरीर बि पवित्र हूंदो। त बुद्धि में अचिणो खपे
कि बाबा असांखे कहिड़ी दुनिया जे लाइ राज्य भाग्य थो ॾिए। हिन में बि लड़ाई करण जी कोई ॻाल्हि कोन्हे, हिंसा जी त कोई ॻाल्हि ई न आहे। देवी देवता कॾहिं हिंसा थोरी कंदा आहिनि। त देवी देवता धर्म में वञण वारियूं आत्मायूं जेकी तयार थी थियनि, उहो बि कोई हिंसा करे करे थोरी वरसो वठंदियूं स्वर्ग जो। ना ही पाण कंहिंसां लड़ाई झगड़ा था करूं कि तव्हां हितां हटो, असांखे स्वर्ग जी स्थापना करणी आहे। ये सभु थोरी था करूं। ये त पाण परमात्मा जी शक्ति सां आत्मायूं तयार थी थियनि ऐं पंहिंजी पाण ई आत्मायूं सतयुग जी स्थापना थी करनि। उहो सभु गुप्त रीति आहे। जेका ॿार पक्का हूंदा बाबा जो, हुननि खे सम्झ में ईंदो वेंदो। बाप चए थो मां तव्हांखे राजाई थो ॾियां, तव्हां योग बल सां राजाई था वठो, हिंसा सां नथा वठो। गीता में बि आहे न, देह जे सभु धर्मनि खे छॾे करे मूंखे निराकार रूप में यादि करो। बाप खे त देह आहे न, जंहिंसां हुनजी कंहिंमें ममत्व बि न आहे न। बाप चवंदा आहिनि थोरे समय जे लाइ हिन शरीर जो लोन मूंखे वठिणो पवंदो आहे, न त मां तव्हांखे ज्ञान कीअं ॿुधायां। मूंखे तव्हां सां ॻाल्हाइण लाइ मुख त खपे न। त मां हिन शरीर जो लोन वठंदो आहे। मां त चैतन्य मनुष्य सृष्टि रूपी झाड़ जो बीज आहियां न। त बीज खे त पंहिंजे पूरे झाड़ जी ज्ञान हूंदो न, कीअं हिन सृष्टि ते धर्मनि जी वृद्धि थींदी आहे, कीअं इहा सृष्टि सतो प्रधान खां तमो प्रधान थींदी आहे, स्वर्ग खां नर्क कीअं ठहींदो आहे, इहो मूं में ई त ज्ञान आहे। उत्पत्ति पालना विनाश सभु मां ही ॿुधाए सघंदो आहे, मनुष्य कोई थोरी ॿुधाए सघंदो आहे। वॾो वॾो विद्वान पंडित बि हुजे त बि तव्हांखे ईअं उहो न ॿुधाए सघे। ऐं उहो त स्वर्ग जी ॻाल्हियूं ॼाण ई न सघंदा आहिनि, छोजी उहो त आहिनि ई निवृत्ति मार्ग वारा, ईंदा ई आहिनि अहिड़ो धर्म स्थापन करण लाइ जंहिंमें पति पत्नी न हूंदा आहिनि, गृहस्थी न हूंदी आहे, निवृत्ति मार्ग वारो अर्थात अकेला वञी करे जंगल में भॻवान खे यादि करो, अहिड़ो धर्म जी स्थापना करणु ईंदा आहिनि। उहो पवित्र ठहींदा आहिनि घर बार छॾे करे, उन्हनि जो धर्म अहिड़ो अथनि। लेकिन बाबा पाण खे पावन ठाहे थो, लेकिन दुनिया में रहंदे हुए पाण आत्माउनि खे पावन ठहिण जी मत परमात्मा थो थिए। उहा जी रीति सन्यासी विद्वान पंडित जे ऐं दुनिया में कई अहिड़ा माण्हू आहिनि जो पवित्र रहंदा आहिनि, लेकिन उहो पवित्र कहिड़े हिसाब सां रहंदा आहिनि, घर बार छॾंदा आहिनि या अलॻि रीति सां। उन्हनि जे अंदरि इच्छा न हूंदी अथनि की असां शादी वादी करूं, बाल ब्रह्मचारी रहंदा आहिनि। लेकिन हिते पाण पवित्र रहूं था परमात्मा जी शक्ति सां। हिते पाण पवित्र कीअं था रहूं, स्वधर्म में टिकी करे, कि मुंहिंजी आत्मा जो स्वधर्म आहे कि मां पवित्र आत्मा आहियां। ऐं आत्मा और शरीर जी शिक्षा पाण खे परमात्मा ॾेई करे पाण खे पवित्र थो ठाहे। देवी देवता धर्म में वञण जे लाइ पाण खे पवित्र ठहिण जी श्रीमत बाबा थो ॾे। परमात्मा जी शक्ति सां हिते आत्मायूं पवित्र थी ठहनि। ऐं हिते पवित्र ठहिण लाइ पाण खे कुझु छॾिणो न आहे, लेकिन बुद्धि सां देह जे संबंधी देह जे पदार्थनि खां पंहिंजो ममत्व कढणो आहे। त ॾिसो, परमात्मा जी शक्ति सां पाण पवित्र ठहींदासीं त अॻियां जा पूरो सत्युग त्रेता में असांखे शरीर बि पवित्र मिलंदो, पंहिंजी आत्मा बि पावन पवित्र हूंदी। ऐं हिते अगरि कोई पवित्र रहे थो हिकु जनम, त ॿिए जनम में त वापसि खां हुनखे पतित गृहस्थी वठी शरीर वठिणो पवंदो न, जनम वठिणो पवंदो। पोइ वरी अगरि हुनखे पवित्र रहणो पवंदो त वरी उहो हुन जनम में वापसि खां हुनखे संन्यास करणो पवंदो। त हर जनम में हुनखे जंगलनि में या अहिड़ी जॻह ते वञी करे तपस्या करे उहो पवित्र रहंदो। लेकिन त बि गृहस्थी पतित त ठही, पतित शरीर त हूंदो अथसि न। पाण खे त हिकु जनम पावन पवित्र रहण सां अॻियां जा 20 जन्म पाण खे शरीर बि ऐं आत्मा बि ॿई पवित्र मिलंदा। हाणे परमात्मा इहे सभु ॻाल्हियूं काथे वेही करे थो ॿुधाए, ब्रह्मा जे तख़्त ते, अकाल मूर्त बाप अकाल तख़्त ते वेही करे पाण खे इहो ज्ञान थो ॿुधाए। कंहिंजो तख़्त आहे? ब्रह्मा जो तख़्त। ॾिसो, अमृतसर में अकाल तख़्त ॾेखारींदा आहिनि न, हुते वॾा वॾा माण्हू वञी करे वेहींदा आहिनि, परंतु हिन जो यथार्थ अर्थ छा आहे कि हाणे परमात्मा जे तन जे तख़्त ते अची करे वेठो,
त वॾो थी वियो न परमात्मा। त ॾिसो वॾे परमात्मा कंहिंजो तख़्त वरितो अथई, ब्रह्मा जो। त असल में ये परमात्मा तख़्त ते वेठो न, हिन करे अमृतसर में हिकु तख़्त ठाहे रखियो अथनि। सोचता आहिनि कि सिर्फ़ु उते वॾा ई वेहंदा आहिनि, परंतु ये त सभु ईअं ई ठाहे रखियो अथनि। असली में त वॾो जो वॾो बाप बि हिन सृष्टि ते, हिन शरीर रूपी तख़्त में आयो हुयो। बाबा सम्झाईंदा आहिनि सभी आत्माउनि खे पंहिंजो पंहिंजो आकार तख़्त आहे न। ये ब्रुकुटी जे विच में जेकी आत्मा वेठी आहे, त ये तख़्त ई त आहे आत्मा जो। आत्मा ही त सुठा ऐं बुरा संस्कार धारण कंदी आहे न। त चईंदा आहिनि कर्मनि जो फल आहे। सभी आत्माऊं हिकु बाप खे यादि ज़रूरु कंदा आहिनि। बाबा कोई शास्त्र आदि पढ़ी करे पाण खे नथो ॿुधाए। इहे ॻाल्हियूं शास्त्र आदि में न आहिनि। जेसिताईं माण्हू बाबा जी ॻाल्हियूं न ॿुधंदा, तेसिताईं शास्त्रनि जी ॻाल्हियुनि खे सच सम्झंदा आहिनि न। हाणे बाबा चए थो कि बच्चे मां जेको तव्हांखे ॿुधायां थो उहो ॿुधो, सम्झो ऐं निर्णय करो। कि बरोबरि इहे ॻाल्हियूं परमात्मा ही बिना कुझु पढ़े, बिना कुझु कंहिंसां सिखल बि न आहे, कि कुझु पढ़े बि नथो, त परमात्मा ख़ुदि में जेको ज्ञान अथसि उहो पाण खे थो ॿुधाए। साधु संत आदि गंगा में वञी सनानु कंदा आहिनि त छा पावन थींदा आहिनि? वापसि त कोई अची न, वापसि त कोई वियो न आहे न। पावन ठही वेंदा त आत्मा हिते ठहरी थोड़ी सघंदी, मथे हली वेंदी न पावन आत्मा न। लेकिन पावन त सभु अंत में ई ठहींदा आहिनि बाबा जी शक्ति सां। हू सभु पाण मकड़नि जे झुंड मुआफ़िक बाबा सां गॾु हली हलंदासीं। कोई बाबा सां गॾु हलंदा, कोई पुठियां पुठियां हूंदा। पखियुनि में बि क्वीन हूंदी आहे न, हुनजे पिछाड़ी सभु वेंदा आहिनि। बाबा बि वेंदो न, हुननि जे पिछाड़ी सभु आत्माएं वेंदियूं। मूल वतन में बि जीअं सभी आत्माउनि जो झुंड आहे मथे, ऐं हिते कंहिंजो झुंड आहे? मनुष्यनि जो झुंड। ये झुंड बि हिकु ॾींहुं भॼंदो आत्माउनि जो। जेका जेका शरीर में आत्मायूं आहिनि, हाणे मनुष्य चोलो वठी करे वेठियूं आहिनि, लेकिन बाबा चवनि था हिकु ॾींहुं अहिड़ो ईंदो कि सभी आत्मायूं पंहिंजो पंहिंजो शरीर रूपी चोलो छॾे करे झुंड मुआफ़िक मूंसां गॾु हलंदियूं। जीअं मक्खियुनि जो झुंड वेंदो आहे न। लेकिन मथे हलण लाइ सभिनि आत्माउनि खे पवित्र बि ठहिणो पवंदो, पावन बि ठहिणो पवंदो। सभिनि आत्माउनि खे पावन ठाहे करे बाबा सभिनि खे वठी वेंदो। शिव जी बारात त ॻायल आहे न। बाबा चवनि था जंहिंखे मूंसां गॾु हलणो आहे उहो मूंखे हाणे यादि करे पावन ठहे, ऐं जेको मूंखे यादि करे पावन न ठहींदो पोइ अंत में सजा खाई करे मुंहिंजे पुठियां पुठियां ईंदो। यादि जी यात्रा अर्थात उथंदे वेहींदे खाईंदे पीअंदे बाप जी यादि में रही करे हर कर्म करो। इनखे चइबो आहे यादि जी यात्रा। यात्रा में छा कंदा आहियूं? हलंदा हलंदा आहियूं न। बसि बुद्धि में रहंदो आहे कि उन देवी ऐं देव जो दर्शन करूं। चाहे गाॾियुनि में था वञनि, पैदल था वञनि, आंधी थी अचेनि, तूफ़ान थो अचे, लेकिन हलंदा वेंदा आहिनि। त ईअं ई पाण बि हाणे यात्रा ते आहियूं। भले सुम्हल आहियो त बि बुद्धि में छा यादि रहे? मां आत्मा, मुंहिंजो बाप परमात्मा। हाणे असांखे घर वञिणो आहे, पोइ सुखधाम में अचिणो आहे। दैवी गुणनि जी धारणा करणी आहे। सुबुह जो उथो था, राति ताईं कुझु बि कर्म आदि करो था, शरीर जे कर्मनि जे असां कंदव न। लेकिन बुद्धि में छा यादि रहे? घड़ी घड़ी छा यादि रहे? कि हाणे मूंखे परमात्मा बाप सां गॾु घर वञिणो आहे, पोइ सुखधाम में अचिणो आहे। इहे ई पंहिंजी यादि जी यात्रा में लॻल रहो त फालतू ॻाल्हियुनि सां बची रहंदव। जेको बि कमु आदि करणो अथव हुन में थोरी सो जेको बि बुद्धि आदि लॻंदी लॻायो। बाक़ी समय बाप जी यादि में रहो। पवित्र ठहिण बग़ैर आत्मा वापसि थोड़ी वञी सघंदी। शांति धाम में पवित्र आत्माएं ही वञी सघंदियूं आहिनि। पोइ धीरे धीरे आहिस्ते आहिस्ते हिकु हिकु करे मथां खां हेठि ईंदियूं आहिनि। आहिस्ते आहिस्ते वृद्धि थींदी आहे, लेकिन वेंदा सभु हिकु साथ आहियूं। बाबा चवनि था ॾिसो सभु इकट्ठा थोड़ी ईंदा। जीअं झाड़ धीरे धीरे वधंदो आहे न, ईअं ई इहो मनुष्य सृष्टि रूपी झाड़ सत्य खां जॾहिं इहो शुरू थींदो वधणु, त धीरे धीरे वृद्धि थींदी। पहिरियों देवी देवता धर्म हूंदो, पोइ हुन खां पोइ इस्लामी, बौद्धी, ईसाइनि जो, सन्यासियुनि जो, ईअं धीरे धीरे धर्मनि जी वृद्धि थींदी। हाणे त ॾिसो दुनिया में ढेर धर्म आहिनि।
बाबा चए थो न मनुष्यनि जो झुंड लॻल आहे। बाबा जी नज़र में त हीअ हिकदमि जंगल आहे, काटनि जो जंगल, सभु काटा ई काटा आहिनि। हिक ॿिए खे दुख ॾींदा रहंदा आहिनि न, पंहिंजी बोल सां, पंहिंजे कर्मनि सां, पंहिंजी सोच सां बि माण्हू हिक ॿिए खे दुख ॾींदो आहे। रिद्धि सिद्धि जो कहिड़ो कमु थो हले न, वेठे वेठे माण्हू किथे बि वेठा हूंदा आहिनि, लेकिन रिद्धि सिद्धि सां हिक ॿिए खे परेशान कंदा रहंदा। त अहिड़ी ॻाल्हियुनि सां पंहिंजो कोई मतिलबु न आहे। बाप जी यादि में रहंदव, परमात्मा जी यादि में रहंदव, त हिन फालतू ॻाल्हियुनि खां बि तव्हां बचियल रहंदव। कोई बि तव्हांखे कुझु करे न सघंदो आहे। परमात्मा शक्ति, परमात्मा जी शक्ति तव्हां सां गॾु अथव, त दुनियावी उल्टी सीधी शक्तियूं तव्हांजो छा बिगाड़े सघंदव। पहिरियों पहिरियों इहो ई धर्म ईंदो आहे, पोइ हुन खां पोइ धर्मनि जी बि वृद्धि थींदी वेंदी आहे। तव्हां आहियो ब्रह्म कुमार कुमारी, ॾिसो केॾा ढेर बाबा जा ॿार आहिनि, इहे ई ब्रह्म कुमार कुमारियां वञी करे सत्युग में देवी देवता ठहींदियूं। हाणे आत्मा हिन शरीर में वेठी कहिड़ो पाठ थी वॼाए? ब्राह्मण जो पाठ थी वॼाए। कला आत्मा, इहे ई आत्मा वञी करे सत्युग में दैवी शरीर वठी करे कहिड़ो पाठ वॼाईंदी? देवी ऐं देवता जो। ॾिसो आत्मा ई त एक्टर हूंदी आहे। कंहिं जन्म में आत्मा मोची जो पाठ थी वॼाए, कंहिं जन्म में आत्मा प्रेसिडेंट जो पाठ थी वॼाए, कंहिं जन्म में आत्मा झोपड़पट्टी में रहण वारे ग़रीब जो पाठ थी वॼाए। ये आत्मा ही पाठ वॼाईंदी आहे पंहिंजे कर्मनि अनुसार। कॾहिं राजा जे महल में वञी करे जन्म वठंदी आहे, त कॾहिं झोपड़पट्टी में वञी करे जन्म वठंदी आहे, कॾहिं किचरे में जन्म वठंदी आहे। त पंहिंजे कर्मनि ते ॾाढो ध्यानु रखिणो खपे। शरीर बिगर आत्मा पाठ वॼाए न सघंदी आहे। आत्मा दुख सुख आत्मा ई शरीर वठी करे भोगदी आहे। माण्हू चवंदा आहिनि कुतो, अॻिले जन्म में कुतो हुयो छा? त आत्मा मनुष्य आत्मा त मनुष्य तन ई वठंदी, लेकिन उहो मनुष्य तन वठी करे कुते जहिड़ो पाठ वॼाईंदी। अॼुकल्ह माण्हू बि कुतनि वांगुरु भौंकदा रहंदा आहिनि न सॼो ॾींहुं, चवंदा बि आहियूं छा कुते वांगुरु भौंके थो। त आत्मा त उहो ई मनुष्य तन में आहे, लेकिन पाठ कंहिंजो थी वॼाए? कुते जो। ईअं ई 84 लाख योनियूं जो पाण चवंदा आहियूं कि मनुष्य आत्मा 84 लाख योनियूं में वञी करे पोइ इहो मनुष्य जीवन मिलियो अथसि। हिन जो मतिलबु कि वो 84 लाख योनियुनि जहिड़ो उन्हनि खे शरीर न मिलियो, 84 लाख योनियुनि जहिड़ी चलन हुननि हली हुई पंहिंजे मनुष्य जीवन में। हिन जीवन में ही मनुष्य तन वठी करे ही आत्मा जो संस्कार चलन कीअं थी वई आहे? जीव जंतुनि वांगुरु, जानवरनि वांगुरु ईअं थी वई आहे। इन रीति आत्मा 84 लाख योनियुनि जा चलन हलंदी आहे, ओड़ो जहिड़ो जनम न वठंदी आहे। बाबा चवनि था कि हाणे तव्हांखे शीतला देवी ठहिणो अथव। मां तव्हांखे हाणे ज्ञान चिता ते विहारियो आहे न, ज्ञान थो ॾियां, त तव्हां आत्मा जी शीतल था ठहियो। शीतल अक्षर जे अगेंस्ट कहिड़ो अक्षर हूंदो आहे? तपत। तव्हां सभु आत्मायूं काम चिता ते वेही करे तपी विया आहियो, गरम थी विया आहियो। हाणे मां तव्हांखे ज्ञान चिता ते वेही करे शीतल थो ठाहियां। बाबा चवनि था तव्हां सभई शीतला देवी आहियो। हाणे तव्हांजो कमु छा अथव? तव्हां जीअं शीतल ठहिया आहियो, ठंडा शीटा ॿियनि खे बि विझो ज्ञान जा। शीटा विझणा आहिनि ज्ञान जा, कंहिंजे मथां? आत्माउनि जे मथां। जितां सभई आत्मायूं पवित्र शीतल ठही करे काॾे हली वेंदियूं? पंहिंजे घर परम धाम। पोइ वापसि कहिड़ी दुनिया में ईंदियूं? स्वर्ग जहिड़ी सुखधाम वारी दुनिया में। त अहिड़ी दुनिया में वञण जे लाइ पहिरियों पाण खे शीतल ठाहिणो आहे, शुद्ध शांत सुखमय ठाहिणो आहे। बाबा पाण खे ज्ञान जो कलश ॾिनो अथई न, तव्हांजी बुद्धि रूपी कलश में केतिरी सारी ज्ञान जी ॻाल्हियूं आहिनि बाबा जूं। त उहो सभु हाणे ज्ञान जे कलश में जेकी तव्हांजी बुद्धि रूपी कलश में जेकी ज्ञान जी ॻाल्हियूं अथव, त उहो सभु कंहिंखे ॾियणियूं आहिनि? हाणे मनुष्य आत्माउनि खे ॾियणो आहे, हुननि खे बि शीतल ठाहिणो आहे। अच्छा मीठी मीठी सुठी लॻे ॿारनि चुटी माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी पाण सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। पंहिंजे बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार, गुड मॉर्निंग और नमस्ते।